अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊँ दानिश कुश्क। एक पासे सिंध हुकूमत तालीम एमरजेंसी दावा करे थी, तो बे पासे करोड़ों रुपये की लागत से जो बिल्डिंगूं तामीर थियन थियूं उहे उन जो कम रोलड़े जो शिकार है। असीं इन वक्त गवर्नमेंट पीरबख्श सोलंकी के प्राइमरी स्कूल में मौजूद आयूँ, जिते बिल्डिंग जो कम है वो ठेकेदार हद में छे रफू चक्कर थी वियो है, जैं सबब जो 400 का वधिक इते दाख़िल ॿारड़ा हुआ, उनकी तालीम सख्त मुतासिर है। ही बिल्डिंग अरिड़हनि महीननि में मुकम्मल थियणी, जैंखे 36 महीना गुज़री आहिनि, उन बावजूद जो बिल्डिंग है वह मुकम्मल न थी सघी है। इलाइक़े वासी उस्ताद ऐं पेटीएलएफ जो अॻवान असां सां मौजूद है, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मालूम कंदासीं त छा सबब है जो हे जो स्कूल 18 महीननि में मुकम्मल थियणी बिल्डिंग 36 महीननि में मुकम्मल न थी सघी है। साईं, तव्हां इलाइक़े वासी आहियो, समाजी अॻवान बि आहियो, छा चवंदो इन बारे में? साईं, जीअं त जेको आहे सो 2018 खां वठी हिन जो कमु जेको आहे सो सुस्त रफ़्तारी सां हलियो आहे, जंहिंमें जेको आहे सो वॾे में वॾो किरदारु जेको आहे सो हिन स्कूल खे सुस्त रफ़्तारी में हलाइण वारो जेको आहे सो एसडीओ आहे सजाद शाहणी। हिन सां गॾोगॾु जेको आहे सो शमसुल स्कूल हुयो उहो मुकमल थी वियो आहे। हीअ 36 महीननि में बि अञा ताईं मुकमल न थियो आहे। पाण कंडीशन ॾिसो था त असांजा ॿार हितां किलोमीटर परे था वञनि, जंहिंजे करे असांखे सख़्तु तकलीफ़ ॾिसणो थो पवे। रस्ते में जेको आहे सो खोड़ अहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि जेको असां बर्दाश्त करे नथा सघूं। जी बिल्कुलु। ॿियो उस्ताद असां सां मौजूदु आहे, उन सां मालूम कंदासीं केतिरा ॿार आहिनि ऐं हिन वक़्तु हिन इलाइक़े जी जेका तालीम आहे उहा केतिरी मुतासिर थी आहे। साईं, तव्हां ॿुधाइजो त हिन वक़्तु स्कूल जी बिल्डिंग मुकमल न थियण सबबि जेके ॿार आहिनि उन्हनि जी केतिरी तालीम मुतासिर थी आहे? सर, 3 साल आहे असांजे हिन स्कूल खे ठहंदे, ऐं 3 सालनि खां असां पराए स्कूल में शिफ्ट ते कमु कयूं पिया। माना जीअं असां 2 बजे वञूं था त 5 बजे असांखे मोटणो थो पए, ऐं इन 3 कलाकनि दौरान असां कतई तालीम सही नथा ॾेई सघूं, छो त उते हिकु त उस्ताद सही न पिया वेही सघनि, पराई बिल्डिंग आहे, ऐं ॿारनि जो हुते अचणु जेको आहे सो नामुनासिबु आहे, जंहिंजे करे असांजी तालीम सख़्तु मुतासिर थी आहे। असांजी बि वस वारनि इदारनि खे अपील आहे त हितां जा जेके ऑफिसर आहिनि या जेके असांजा सियासी अॻुवान आहिनि, ख़ुदारा ॾिसो असांजी बिल्डिंग 3 सालनि खां छो ईअं लावारस बणियल आहे। हिन खे कंप्लीट कराइण में तव्हांजो नुक़सानु कहिड़ो थियो? नुक़सानु थिए थो त असांजो पाड़े वारनि जो थिए थो, असांजा बचड़ा जेके आहिनि से रुली आहिनि। असां वधीक इहो ई चवंदासीं त हिन खां जल्द हिन खे हल कराए। केतिरी लागत सां ही बिल्डिंग तामीर थियणी, केतिरे अरसे में थियणी ऐं केतिरो टाइम थी वियो आहे हिन वक़्तु? सर, हिन जो असां जेका एस्टिमेट पुछा कई त 1 करोड़ 25 लख। पोइ इहो सही या ग़लति उहा हुननि खे ख़बर आहे, जेका हुननि असांखे ॿुधाई। बाक़ी टाइम पीरियड जेको आहे उहो आहे 18 महीना। 18 महीननि जे अंदरि हिननि खे हैंडओवर करणी आहे। पर असीं पढ़िया लिखिया आहियूं, असीं ॻाल्हि खे सम्झूं था, जेका शइ प्राइवेटली 12 महीननि जे अंदरि ठही सघे थी त उहा 18 महीननि में छो थी ठहे? सरकार वटि त अञा वधीक वसाइल आहिनि जेके उनखे 6 महीननि में बि कंप्लीट कराए सघनि था। जे उन्हनि जो एॾो हां थो पाटे त असीं मुआशरे खे सुधारियूं था, उन्हनि जे लाइ बिल्डिंगूं ठारायूं था एजुकेशन जे लाइ, त पोइ उहे उन्हनि खे 6 महीननि में कंप्लीट कराइजे न, उनखे 36 महीननि में बि कंप्लीट नथा कराइनि, त इहा करप्शन जो सिधो सो सबूत आहे। उन्हनि में ठेकेदार बि हिननि जा मुलविस आहिनि, हिननि जा ऑफिसर मुलविस आहिनि, जेके हिनखे हासेकार वधाइनि पिया। 1 साल जी स्कीम खाधऊं, 17 जी, 18 जी, 19, 20, 21 पियो हले। माना 4 सालनि जी स्कीमूं खाई हिन ते ॾसे, कूड़ सूड़ जा हिन ते नुक़सानु ॾसे, ही पंहिंजा पैसा पूरा कंदा। बाक़ी स्कूल सां या ॿारनि सां हिननि जी हमदर्दी कान्हे का। असीं बि इहो था चऊं। सर, 436 जी अटेंडेंस ही जेका असांजी रिज़ल्ट शीटुनि में मौजूदु आहे, उहे ॿारड़ा वठी असां इब्राहिम लेगारी विया हुआसीं, ऐं हिन महिल उते 200 ॿारड़ा बि कोन था अचनि, मुश्किल सां था अचनि। भला जेका बिल्डिंग जो कमु थियो आहे, तव्हां इलाइक़े वासी बि आहियो ऐं उस्ताद बि आहियो, छा हिन कम मां तव्हां मुतमिन आहियो या का कमी कोताही का ठेकेदार तरफ़ां रखी वई आहे? ठेकेदार सां गॾु हाणे असां सॼो ॾींहुं न वेठा आहियूं, पर जेको कमु आहे उहो त हिननि जो कारीगरी अलाह ॼाणे थो ऐं ॿियो अलाह बहितर ॼाणे थो। बाक़ी जे तव्हां सबूत ॾिसणु चाहियो त पोइ दीवार ते हलो, मां हथु हणांसि। हिन महिल नओं कमु उहो साॻियो भुरे वेठो थो। साम्हूं असांजी दीवार आहे या ॿिए हंधि वञो त उते सेक थी वियो आहे। उतरे में जंहिं महिल असांजी ॾिसंदो दीवार में त उहो सेक थी वियो आहे। इहा हिननि जी नाक़िस मटीरियल जी निशानी आहे। मटीरियल घटि आहे, जिथे असांखे टाइल हणी ॼणी फ्लोर में, उहा बि हिननि न हई आहे। इहो सबबु ॼाणाए त असां वटि पैसा कोन्हनि खे, सिधो सो हू करप्शन कनि पिया, असांजो कमु सही न पियो थिए।
अजी इन वक्त PTLF जो अगवान मौजूद है जो मुख्तलिफ़ वक्तन ते जेके स्कूली मसला आहिनि उन्हनि में साईं नरवार नज़र अचे पियो ऐं साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा साईं तव्हां PTLF जा अगवान आहियो पूरे ज़िले में तव्हां जेको आहे सो स्कूल विज़िट कयो पिया उन्हनि में जेके कमियूं कोताहियूं उन्हनि खे ॾिसो पिया ऐं पंहिंजो जेको आवाज़ आहे आला ऐवाननि ताईं पहुचायो पिया जीअं तालीम खाते जा आला अमलदार इन्हनि मामलनि जो नोटिस वठी उहे मसला हल बि कराइनि पिया ऐं कुझु मसला न बि हल थियनि पिया हिन पीर बश्क सोलंगी स्कूल जे बाबति तव्हां छा चवंदो ऐं छा ॾिसो पिया हिते त सूरत हाल हिन वक़्त जी छा आहे साईं अफ़सोस सां चवणो थो पवे त हुकूमत सिंध जेका आहे तइलीम खाते में हिकु एमरजेंसी क़ाइमु कई त तइलीम जी बहितरी लाइ असां पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं उन खां पोइ रिहेबिटेशन जे हवाले सां स्कूल जूं बिल्डिंगूं जेको आहिनि खोड़ सारियूं दादी ज़िले में तयारु करण लाइ हुननि पंहिंजो हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो ऐं बजटूं जेके से ॾिनियूं पर असां दादू शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि ते विज़िट कयूं पिया ॾिसूं पिया त उहा जेके बिल्डिंगूं आहिनि उहे नामुनासिब माना जेको मटीरियल इस्तेमालु थो थिए ऐं उन खां पोइ हुन जो ड्यूरेशन जेको मिलियल आहे उहो जेको आहे तमामु घणो माना उन खां वक़्तु वठी था वञनि ऐं जिते माना बिल्डिंगूं ठहनि थियूं उहे बिल्डिंगुनि जा ॿार जेके आहिनि या त वञी परे कंहिं स्कूल में जेको आहे शिफ्ट कया था वञनि शाम जी शिफ्टुनि में उहे हलनि था जिते ॿारनि जी इनरोलमेंट तक़रीबन वञी 30% बीहे थी जीअं हिननि दोस्तनि ॿुधायो त हिते 400 खां मथे इनरोलमेंट हुई पर हींअर 100-150 जे ताईं वञी जेका असां पहुती आहे असां हुकूमत खां इहो पुरज़ोल मुतालबो था कयूं त अगरि तव्हां चाहियो था त सिंध जी तइलीम बहितर थिए त अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट जेके बि ॾियो था त कम से कम उन जी जांच पड़ताल कयो ऐं उन जी जांच पड़ताल करण खां पोइ हुननि खे जेको टाइम ॾिनल आहे बिल्डिंग तयारु करण लाइ उन टाइम जे अंदरि जेको बिल्डिंग तयारु थिए त वधीक बहितर आहे छाकाणि त जेकॾहिं हिन बिल्डिंग खे ठाहिण जे लाइ 18 महीना ज़िंदगी जो वॾो अरसो आहे जेके ॿार असां वटि दाख़िल थियनि था उहे माना 2 सालनि ताईं उहो डिस्टर्ब जेके से थियनि था जेकॾहिं फ़र्ज़ु कयो असां वटि पहिरें क्लास में अची ॿार दाख़िल थियनि त उहे असांजा वञी 3 क्लास में पहुचंदा पर अफ़सोस सां चवणो थो पवे त उहे ॿार जेके आहिनि तइलीम हासिलु इन जे करे नथा करे सघनि त छो त हुननि जे पाड़े जो स्कूल जेको आहे उन्हनि जो कमु हलंदड़ आहे ऐं हूअ परे खां जेको स्कूल असांजो तइलीम खातो ॾिए थो त बाबा हाणे तव्हां इन स्कूल में वञी पढ़ायो उते ॿारनि जी सरासरी बिल्कुलु घटिजी थी वञे ऐं उन्हनि जो जी रिज़ल्ट इहा थी निकिरे त उहा तइलीम जी तबाही जो वॾे में वॾो कारण थिए थो मां हुकूमत सिंध खां एजुकेशन वर्क्स खां ख़ासि करे मुतालबो कंदुसि त हू पंहिंजो चेक एंड बैलेंस रखनि छो नथा रखनि दादू शहर जा खोड़ सारा स्कूल आहिनि जेके माना 4-4 5-5 साल खां पोइ बि माना तयारु मुकमिल नथा थियनि हीअ स्कूल ॾिसो हीअ आहे हिन में अञा काफ़ी कमु जेको रहियल आहे ऐं अफ़सोस सां चवणो थो पवे त असां हिननि खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जल्द खां जल्द एजुकेशन वर्क्स हीअ बिल्डिंग जेका असां कंप्लीट कराए ताकी पंहिंजी ॿार जेके आहिनि पंहिंजी तइलीम जारी ऐं सारी रखे सघनि जी बिल्कुलु गवर्नमेंट पीर बश्क सोलंगी जेको स्कूल आहे जंहिंजी बिल्डिंग 4 सालनि खां न मुकमल थी सघी आहे जंहिं सबबु जेके ॿार आहिनि इवनिंग शिफ्ट में 1 किलोमीटर परे हिकु स्कूल आहे उते तालीम हासिलु करण ते मजबूर आहिनि उस्ताद जेके आहिनि उहे पिण हिते इन्हनि ॿारनि खे तालीम ॾेई रहिया आहिनि हिन स्कूल जो पीर बश्क सोलंगी जेको हेडमास्टर आहे उहो अली अब्बास सोलंगी असां सां मौजूदु आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे बिल्डिंग जी जेको इमारत आहे उनखे मुकमल न थियण सबबु उन्हनि जे ॿारनि खे अॻे तालीम हासिलु करणु अचनि था ॿार उन्हनि खे केतिरी तकलीफ़ साईं ॿुधाइजो घणे टाइम खां वठी इहा बिल्डिंग आहे उहा ज़ेर तामीर आहे ऐं कहिड़ियूं तकलीफ़ूं तव्हां उस्ताद ऐं शागिर्दनि खे अचनि असल में तक़रीबन उनखे 3 साल खां 3.5 साल मथे थी विया आहिनि लॻभॻि 4 साल त स्कूल जॾहिं चेंज थिए थो त शाम जी शिफ्ट में ॿार नथा अचनि सुबुह वारी शिफ्ट में अचनि था ऐं ॿार इन करे नथा अचनि पर जेको ठेकेदार ख़बर आहे अलाए एतिरो सुस्तु आहे जो एतिरी सुस्त रफ़्तार सां कमु करे थो जो अञा ताईं असांखे हैंडओवर न कयो आहे बसि हालांकि हुन में हाणे वञी बाक़ी थोरो टाइम बचियो आहे पर तॾहिं बि जेको आहे न टाईंदा था रहनि ख़बर न आहे छो ऐं इहा असांखे ॾाढी तकलीफ़ थी थिए छो त सुबुह वारे टाइम में ॿार फुल अचनि था ऐं जेके सेकेंड शिफ्ट आहे न उन में जेसीं ताईं हू पढ़ी निकिरनि त ॿार अचनि कोन था हालांकि आहिनि पाड़े जा पर जेको आहे नथा अचनि इन करे सरासरी ते बि असरु पए थो ऐं पढ़ाई ते बि असरु पए थो ऐं उस्ताद असां वटि कोन्हनि असां वटि 12 उस्ताद हूंदा उन्हनि मां हींअर असां 4 उस्ताद हिकिड़ो सोबिले असांखे क्लार्क आहे उन खां पोइ माना वठूं था पियो कमु उस्तादी जो बाक़ी जेको न त हे ख़बर न आहे जेकॾहिं अहिड़ी रफ़्तार रही त अलाह ई आहे तइलीम जो
साईं पीरबख्श सोलंकी स्कूल जा तव्हां काफ़ी अरसे खां हेडमास्टर थी रहिया आहियो, छा पिया ॾिसो जेको हिन वक़्तु 1 करोड़ खां वधीक लागत जी जेका उते बिल्डिंग तामीर थिए पई, छा उन में को नाक़स मटीरियल जा छो जो इलाइक़े वासियुनि इहो इल्ज़ाम लॻायो आहे त नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो ठेकेदार, ऐं बिल्डिंग जेको आहे सो कुझु ई अरसे में शायदि किरी पवंदी या ड्रही पवंदी। उन हिसाब सां तव्हां ॿुधायो त तव्हां उते विज़िट कयो आहे त तव्हां बिल्डिंग खे कीअं पिया ॾिसो? बिल्डिंग में भी जेको आहे सो मटीरियल जेको हुजणु खपे उहो घटि आहे, रेशो घटि आहे, पर ॻाल्हि असां वरी बि उहा ई कंदासीं त जेको आहे सो असांखे जेतिरे क़दुरु थी सघे भला हेतिरो टाइम गुज़रियो आहे असांखे जेकॾहिं स्कूल त असांखे जेको ठाराए ॾियनि सही नमूने सां, ऐं उन जे करे सभु डिस्टर्ब लॻा पिया आहियूं, हिते अचूं था न तॾहिं बि डिस्टर्ब आहियूं, हिते न पाणी आहे न छा आहे न छा कुझु का शइ कान्हे का, इन करे जेको आहे सो नटाए पियो थो ठेकेदार, ख़बर न आहे अलाए कहिड़ी ॻाल्हि खां, हाणे त थोरो कमु वञी बचियो आहे तॾहिं बि जेको आहे सो पियो थो। जी बिल्कुलु, तव्हां पीरबख्श सोलंकी जे हेडमास्टर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं उस्तादनि जी जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी। उनजो इहो चवणु आहे त 1 करोड़ खां वधीक लागत जी जेका इमारत आहे 18 महीननि में मुकमल थियणी हुई, जंहिंखे 4 साल गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं जेको ठेकेदार आहे उन बिल्डिंग जेको आहे सो मुकमल न कई आहे, उनजो कमु मुकमल न कयो आहे, जंहिं सबबु जेके सवनि जी तादाद में ॿार आहिनि उन्हनि जी तालीम सख़्तु मुतासिर आहे, ऐं जंहिं जॻह ते 400 खां 800 ॿार हुया उन जॻह ते हिन वक़्तु 150 खां 200 ॿार पीरबख्श सोलंकी जे इलाइक़े जा हिते 1 किलोमीटर परे ॿिए स्कूल में जेको आहे सो तालीम हासिलु करणु अचनि था। हिननि इहो मुतालबो कयो आहे सिंध सरकार ऐं तालीम खाते जे आला अमलदारनि खां त जेको बिल्डिंग जो कमु आहे उहो रोलड़े जो शिकार आहे, जल्द खां जल्द तामीर कराए ॾिनी वञे ऐं बिल्डिंग जेका आहे हैंडओवर कई वञे जीअं उहो ॿारनि खे तालीम ॾियारे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु दानिश खुश्क, दादू इशू।